सिंधु देश मुक़दरा साईं GM सैयद रहबरा। दोस्तों, साथियों, सिंध वासियों, GA लतीफ़ सरकार, हक मौजूद, सिंध मौजूद। साथियों, GA सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां शुरू कयल आगाही मुहिम जी ॿीं कड़ी जेका अॼु धारी आबादकारीअ जे बारे में आहे। मां कोशिश कंदुसि त धारी आबादकारीअ खे पाकिस्तान जे ठहण खां शुरू करे ऐं हिन महिल ताईं जेकी बि आबादकारी सिंध में कई वई आहे उन मुतालिक़ तव्हांखे ॼाण ॾियां। दोस्तों, जीअं त मुंहिंजो गले जो ऑपरेशन थियल आहे, इन जे करे मूंखे काफ़ी तकलीफ़ थींदी आहे ॻाल्हाइण में बि, पर वरी बि मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त सिंध वासियुनि खे, सिंध जे असली वारसनि खे लाइव अची ऐं मां सिंध खे दरपेश मसइला जंहिंजो कारण ग़ुलामी आहे बाबति मुकमल आगाही ॾेई सघां। साथियों, जीअं त असां पोयों प्रोग्राम जेको पोएं छंछर ते कयो हुयो, उन प्रोग्राम में असां सीपेक ऐं धारी आबादकारी ॿिन्ही ते ॻाल्हायो हुयो। सीपेक ते मां काफ़ी मरतबा अॻ में बि प्रोग्राम करे चुको आहियां, जॾहिं त धारी आबादकारीअ खे एतिरो पाण कवर न करे सघियासीं। उन्ही जे करे मां सोचियो त जीअं त हींअर ही कश्मीरियुनि खे सिंध में आणण जे लाइ हिकिड़ी साज़िश रथी वई आहे, त उन हवाले सां ज़रूरी सम्झुमि त धारी आबादकारीअ ते बि हिकु तफ़सीली ऐं मुकमल प्रोग्राम कयो वञे, त जीअं ही केस असांखे सम्झ में अचे त धारी आबादकारी या रेफ्यूजीज़ लॾ प्लाण जेका दुनिया में या सॼे पाकिस्तान में जेका बि हिन महिल ताईं थी आहे, त उहा छा आहे ऐं इन लॾ प्लाण या धारी आबादकारीअ जा कहिड़ा फैक्टर्स हूंदा आहिनि जंहिंजे करे इहा धारी आबादकारी कई वेंदी आहे। साथियों, धारी आबादकारी या जंहिंखे असां ईअं चऊं त लॾ प्लाण रेफ्यूजीज़ जेके दुनिया पूरीअ में UNO यानी गॾियल क़ौमुनि जे इदारे UNHCR जे तरफ़ां जारी कयल हिकु रिपोर्ट मुताबिक़ जेका 2018 में शायदि शाया थी हुई, त हिन वक़्तु सॼी दुनिया में 70 करोड़ जे 70 करोड़ जे लॻभॻि हींअर सॼी दुनिया में जेको सो आहिनि रेफ्यूजीज़ आहिनि, जेके मुख़्तलिफ़ वजहनि खां दुनिया में रहाया वञनि था या दुनिया में जेको सो सेटल्ड थियल आहिनि। लॾ प्लाण ॿिनि मरहलनि में थींदी आहे। माना ईअं सम्झो त सिंध जी जेका आबादी आहे हींअर 7 करोड़, एतिरी आबादी सॼी दुनिया में UNO जे मुताबिक़ सॼी दुनिया में धारी आबादकारी हींअर थियल आहे। रेफ्यूजीज़ दुनिया में आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में। लॾ प्लाण ॿिनि तरीक़नि में असां सम्झी सघूं था। हिकु त लॾ प्लाण थींदी आहे जेका फितरी हूंदी आहे। फितरी लॾ प्लाण दुनिया में जेके बि मसइला, जंग, ज़िलज़िला, बुख, बदहाली या ॿियनि नेचुरल डिज़ास्टर्स जे करे जेका लॾ प्लाण थिए उनखे फितरी लॾ प्लाण चइबो आहे, ऐं जेका अॼु ताईं दुनिया में थींदी रही आहे। जॾहिं त गैर फितरी लॾ प्लाण जंहिंखे असां जेको सो धारी आबादकारीअ जे ज़िमरे में आणे सघूं था, जॾहिं असां उन ते ॾिसंदासीं त उहा हथरादू या
हथ ठोकी जेका सो आबादगारी कई वेंदी आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में, शहरनि में। इहो हिकिड़ो ईअं सम्झो त सोचियल सम्झियल साज़िश तहत जेको सो गैर धारियनि खे जेको सो मुख़्तलिफ़ शहरनि में वसाए करे उतां जे माण्हुनि या असली रहाकुनि खे अक़लियत में तब्दील करण जो हिकिड़ी टूल हूंदो आहे। जेकॾहिं असां सिंध में धारी आबादगारीअ जो केस जेको हिकिड़ो गैर फितरी अमल आहे, कंहिं बि फितरी अमल जे करे सिंध में धारी आबादगारी नाहे कराई वई। सिंध में हथ सां वठी पंजाब अवल ॾींहं खां हिन महिल ताईं वफ़ाक़ रियासत जी इहा कोशिश रही आहे त उन्हनि सिंध में धारी आबादगारी कई आहे, कराई आहे, जंहिंमें जेको सो वफ़ाक़ इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तानी इदारा, पीपी या सिंध जा वेकाऊ जेको सो वॾेरा सरकारी मुलाज़िम पिणु जेको सो ज़िम्मेवार ऐं हिसेवार रहिया आहिनि। जेकॾहिं असां 1947 में पॉपुलेशन ते नज़र विझूं था सिंध जी, त 1947 में धारिया सिंध में सिर्फ़ु 2% हुया। उहे 2% धारिया बि असां वटि जेको सो सुठा एजुकेटेड पढ़ियल लिखियल माण्हू जेके जॉब जे सिलसिले में सिंध में आया या ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारण लाइ सिंध में आया। जॾहिं त अॼु जेकॾहिं असां सिंध में धारी आबादगारी ॾिसूं था उहा 48% आहे। माना 1947 में 2%, अॼु उहा 48% आहे। इन अंग खे जॾहिं असां 48% खे ॾिसूं था, मसलन जीअं सिंध जी जेका सो आदमशुमारी हमेशह ग़लति कराई वई ऐं सिंधियुनि खे अक़लियत में ज़ाहिर करण लाइ या सिंधियुनि खे घटि ज़ाहिर करण लाइ रियासती मिली भगत सां सिंध जा कॾहिं बि असुल अंग अखर ज़ाहिर न कया विया आहिनि। जेकॾहिं असां हिन वक़्तु सिंध जी आदमशुमारी ॾिसूं त 7 करोड़ आहे, ऐं जेकॾहिं 7 करोड़ जो असां 48% कढूं त माना ईअं सम्झो अधो अधु हींअर आबादी सिंध में धारी आबादगारी आहे, जेका 2% हुई 1947 में। पाकिस्तान जो जुड़ण या पाकिस्तान खे जेको ठाहियो वियो बक़ौमी नज़रिए ते, जंहिंजे करे अंग्रेज़नि पंहिंजा कुझु मक़सद हासिल करण लाइ 2 नेशन थ्योरी ॾेई करे, हिकिड़ी कूड़ी फेक 2 नेशन थ्योरी ॾेई करे ऐं हिकु ब्लॉक ठाहियो जंहिंखे पाकिस्तान सॾियो वियो। पाकिस्तान हिकु मुस्लिम रियासत तौर ते 2 नेशन थ्योरीअ तहत बरतानिया ठाहियो, छो जो उन्हनि खे रशिया जे ख़िलाफ़ हिकु ब्लॉक जोड़ण जी ज़रूरत हुई या घुर्ज हुई, जंहिंमें पंजाबी ऐं कुझु एलीट क्लास जेको UPCP जो हुयो, उन्हनि जे ज़रिए हिननि जेको सो क़ाइदे आज़म मिस्टर जनाह, जंहिंखे असां चऊं त उन्हे खे इस्तेमालु करे हिंदुस्तान जो विरहाङो करे 2 नेशन थ्योरी तहत पाकिस्तान खे ठाहियो। अवल ॾींहं खां जीअं पाकिस्तान जुड़ियो त सिंध ते हिकु वॾी काह कराई वई, ख़ासि करे सिंध ते ऐं सिंध जे शहरी आबादी अर्बन एरियाज़ में, जेको तव्हां उन टाइम ॾिसी सघो था त 2% धारी आबादगारी ही ऐं उहा जल्दीअ में जेका सो मुकमल चेंज थी वई सिंध जी डेमोग्राफी, ख़ासि करे सिंध जे शहरनि में जेको सो वॾी लॾ पलाण कराई वई। जेकॾहिं असां उन खां अॻिते वरी अचूं था 1947 में हज़ारें लखें जेको सो धारिया सिंध में आया विया, जिन खे न सिर्फ़ु सिंध में मिल्कियतूं ॾिनियूं वयूं
पर सिंध जे असली रहाकुन खे हितां तड़े कढियो वियो। जॾहिं इहे धारिया अची रहिया हुया त उन्हनि खे सिर्फ़ु इहो ई चयो पियो वियो त सिंध वञो, पाकिस्तान अॻिते आहे। माना न उन्हनि खे पंजाब पाण वटि रहायो, न ई कंहिं ॿिए सूबे में या ॿिए कंहिं इलाइक़े में उन्हनि खे रहायो वियो। उन्हनि खे इहो ई चयो वियो त सिंध वञो, छो जो पाकिस्तान अॻिते आहे। माना पाकिस्तान सिंध में आहे, तव्हां ओॾांहुं वञो, हिते तव्हां वटि का बि जाइ नाहे। जंहिंजे करे जीअं धारिया असां वटि सिंध में आया त असांजी ज़बान, असांजे कल्चर, असांजे इलाइक़नि, असांजे शहरनि, असांजे ज़मीनुनि ते धड़ाधड़ कब्ज़ा थिया। उन खां पोइ वरी जेकॾहिं असां अचूं था हाणे 1954 में 1954-55 जो 1 यूनिट ते असां जेकॾहिं नज़र विझूं त ख़ासि प्लानिंग तहत, हिकु साज़िश तहत हज़ारें लखें पठान ऐं पंजाबी सिंध में सेटल कराया विया। हाणे ही जेका बि धारी आबादगारी असां वटि या धारियनि खे सिंध में रहायो वियो आहे, मां इन जा कारण ॿुधाईंदुसि त इहो छाजे करे ऐं छो पंजाब अवल ॾींहं खां इन्हनि शयुनि खे छो जेको सो कंटिन्यू रखियो पियो थो अचे।